हिते अचण खां पोइ मूंखे ख़बर पई आहे त ख़ानदानी ॿार ख़ानदानी हूंदो आहे। छा मक़सदु आहे तुंहिंजो? जॾहिं मां अकबर खान जे घर में हुअसि न त हुते मां कॾहिं बि ईअं महसूसु न कयो त मां हिते का क़ैद में आहियां, ऐं ना ई मूंखे ईअं पियो लॻे त मां बेवस ऐं लाचार आहियां। कोमल त मूंखे पंहिंजी भेण पई सम्झे ऐं राणी बेगम उहा मूंखे पंहिंजी धीअ वांगुरु पई ॾिसे। हिते बि तोखे इज़त ई मिलंदी जे अगरि तो को बि ज़िद न कयो त। हिते मुंहिंजी मर्ज़ी खां बग़ैर मुंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो कयो वेंदो ऐं मूंखां पुछा बि न कंदा त मां छा थी चाहियां। तुंहिंजे ज़िंदगीअ जो फ़ैसिलो तुंहिंजे पीउ कयो आहे, उहो ॾोह तूं चाकर खान मथां नथी ॾेई सघी। बाबा जी निड़ी ते लत रखी मुंहिंजो ज़बरदस्ती रिश्तो हैदर सां करायो वियो। मां घर खां भॼा न त ॿियो छा कयां? जेकॾहिं तूं घरां न निकिरी आं ऐं सोट हैदर सां शादी करी आं, छा उते तुंहिंजी इज़त कोन थिए हां? जिन जी शादी खून बहा में कई वेंदी आहे न, उन छोकिरीअ जी उन घर में का बि इज़त न हूंदी। त पोइ ग़लती बि तुंहिंजे पीउ वारनि ई कई हुई। जे अदा अॻे न मारनि हा त तव्हांजे मथां मुसीबत ई न अचे हा। इहो ई त पिटियां पई त मर्दनि जी ग़लती जी सज़ा हमेशह औरतुनि खे ई मिलंदी आहे। मां बि तो लाइ सिर्फ़ु दुआ ई करे सघां थी सोणी, बाक़ी ॿी कंहिं बि मदद जी मुंहुं में उमेद न रखजां। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा।